अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं फॉलोअर ॾिसो था मग़रिब जो टाइम थियण वारो आहे माशाअल्लाह। अनक़रीब 2-3 मिंटनि मग़रिब में असां इहे वीडियो सवाबी हिस्सा ठाहियूं था जेको माण्हू ॾिसनि था हिन वीडियो खे मग़रिब जो नमाज़ अदा कनि। जीअं त मग़रिब जो टाइम थियण वारो आहे, मग़रिब जो तयारी हली रहियो आहे माशाअल्लाह। जीअं त हाणे असां इमाम मग़रिब जे लाइ पाईंदासीं, मुंहिंजी मस्जिद में आज़ान ॾींदासीं मग़रिब जो। कोई चादर आहे, चादर पाईंदासीं इंशाअल्लाह, कमरे मां निकिरंदासीं ॿाहिरि। इमामो पाइण खां पोइ निकिता आहियूं कमरे मां ॿाहिरि माशाअल्लाह। मस्जिद वञूं था निमाज़ जे लाइ, आज़ान ॾियण जे लाइ। माना निमाज़ में 1-2 मिंट आहिनि आज़ान में माशाअल्लाह। मस्जिद ख़ैर सां माशाअल्लाह पुॼी वियासीं। हाणे अंदरूं मस्जिद वञूं था, अंदरि मस्जिद जुतियल आहे। जुतियल आहिनि खां पोइ अंदरि मस्जिद वञूं था माशाअल्लाह। हे साम्हूं माशाअल्लाह मस्जिद सफ़ आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। जीअं त मस्जिद आहे जिते असां इमामत करायूं था। मग़रिब जो टाइम थी चुको आहे। हिन वक़्तु मग़रिब में 1 मिंट आहे। असां आज़ान जो तयारी कयूं था इंशाअल्लाह अज़्ज़ा वजल। इंसान गॾो गॾु